दोदापुर जे भरपासे वारनि इलाइक़नि में बरसाति तबाही मचाए छॾी आहे। केतिराई ॻोठ तला जो ॾेक ॾियण लॻा आहिनि। दोदापुर जे आसपास वारनि इलाइक़नि में 4 ॾींहं खां हलंदड़ तेज़ तूफ़ानी बरसाति केतिराई वेड़ा वीरान करे छॾिया आहिनि। बरसाती पाणी सैलाबी सूरतहाल जो ॾेक ॾेई रहियो आहे। दोदापुर भरिसां ॻोठ दिलदार खान मुंदराणी जे रहवासी जेकम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कंहिं बि हिन महिल ताईं कंहिं बि मदद न कयो आहे, न ई कंहिं सार संभाल लधो आहे। तक़रीबन बरसाति खे 1.5 महीनो थियो आहे, जेकी मुसलसल 7 ॾींहंनि खां वठी बरसाति ॾींहं राति हिकु करे छॾियईं। इन जे हिसाब सां फसल मुकमल तौर ते लुड़ी वियो आहे। असांजो माल मता बीमार थी पियो आहे। असांजे ॻोठ दिलदार खान मुंदराणी, हूअं त असांजे ओड़े पाड़े में घणा ई ॻोठ आहिनि, 7 ॻोठ आहिनि, पर ख़ासि करे असांजे 3-4 ॻोठ आहिनि। ॻोठ दिलदार खान मुंदराणी, ॻोठ मोहम्मद यूसुफ माछी ऐं ॻोठ गुलाम हुसैन कटोहर, ॻोठ सईद नादर अली शाह, ॻोठ गुलखान लोहर, घणा ई ॻोठ आहिनि। इहे ख़ासि करे मुतासिर थिया आहिनि। ॿियो ज़िले इंतिज़ामिया उन त असांजी कंहिं बि मदद कान कई आहे। DC जेकबाद हिन महिल ताईं असांखे राशन बि कोन ॾिनई, न असांखे टेंट वग़ैरह ॾिनई। असां राति जो पंहिंजा ॿार बचा वठी करे कंहिं शाख जे कपर ते वेही था रहूं या कंहिं रोड ते वेही था रहूं, ऐं ॾींहं जो मोटी था अचूं पंहिंजे घरनि ॾांहुं। छा कयूं, काॾे वञूं असां पंहिंजा ॿार बचा वठी। असांजा ॿार बचा बीमार थी पिया आहिनि बरसातनि जे करे, ऐं असांजा घर किरी पिया आहिनि। असांजो जेको दाणो पाणी हुयो उहो मुकमल तौर ते लुड़ी वियो आहे। असांजो माल मता बिल्कुलु बीमार थी पियो आहे। ऐं ख़ुदारा असां DC जेकबाद खां ऐं MP गढ़ी खैरो खां ऐं वज़ीर आला सिंध खां इहो मुतालबो था कयूं त असांखे टेंट न वञनि, असांजे बचड़नि जे लाइ राशन वग़ैरह जो बंदोबस्तु कयो वञे। ऐं असांजा रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते पाणी हेठि आहिनि। 3 खां 4 फुटनि ताईं पाणी बीठो आहे असांजे ॻोठनि में। असांजा घर किरी पिया आहिनि। न दादा बिल्कुलु एरीगेशन जी लापरवाही जे करे हाणे बरसातनि में पाणी शाखनि में छोड़े छॾियऊं। हाणे हथरादू कट ॾियनि था शाखनि खे। असांजा ॻोठ शाख जे हिसाब सां असांजा ॻोठनि तक़रीबन दरबदर थिया आहिनि। असांजो फसल उड़ी वियो आहे शाखनि जे हिसाब सां। तक़रीबन असांजे उस पासे में 3-4 शाख आहिनि, कोटड़ी शाखा, गुल शाखा, लाल शाहबाद शाखा, 3-4 शाखा आहिनि। एतिरो त पाणी छॾियो आहे, तक़रीबन 6-7 फुट पाणी बीठो आहे शाखनि में। उहे शाखनि जे कारण कपरनि ते असां वेही था ॿार बचा वठी था वञूं, त असांजा ॿार बचा शाखनि में लुड़ी ऐं मरी था वञनि। काॾे वञूं असां? तबाही थी वियो आहे, का शइ न बचियो आहे, न अन्न आहे, न पाणी आहे, न राशन आहे, न कुझु आहे, न वग़ैरह। असां हीअं खुलियल आसमान जे हेठि वेठा आहियूं। राति जो ॿचड़ा वठी करे वाहन जे कपरनि ते वञी विहूं था मच्छरनि में। असांखे मच्छर में पचियो, ॿार नंढड़ा बीमार थी पिया आहिनि। ज़मीन जो राब्तो असांजो कटिजी वियो आहे। न सही न, कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। घर ड्राई पट थी विया आहिनि। ॻोठ दिलदार मुंदराणी में घर टोटल 40-50 घर आहे, उनमें 30-35 घर तबाह थी विया आहिनि। ख़ुदा जो शुक्र आहे त असांजा सिर बचिया आहिनि, बाक़ी खाइण का न पीअण का असांखे कुझु बि कोन्हे। ॿचड़ा असांजा बुख ते वेठा आहिनि, बीमार, दस्त, उल्टी, को बि न असांजो ज़मीनी राब्तो आहे, न काॾे निकिरण जहिड़ा, न अचण जहिड़ा, न वचण जहिड़ा। ग़रीब माण्हू असां काॾे वञूं? को बि न आयो आहे, न आयो आहे। का बि शइ कुझु बि न, कुझु बि न, कुझु बि न आहे मिलियो। असां पाकिस्तान में न आहियूं, असां सिंध में बि न आहियूं। वोट वठण जे लाइ असां सिंध वारा आहियूं। वोट वठण खां पोइ असां कंदा आहियूं छो? किथे न उहे नुमाइंदा एसिन में वेठा आहिनि हिन वक़्तु। ग़रीब जो चओ असां वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़ुदा वास्ते असां जेको सार संभाल लधो वञे, असांखे राशन पाणी को टेंट ॾिना वञनि त असां पंहिंजे ॿचड़नि खे महफ़ूज़ जाइन ते रहे सघूं। पंचेल जो पाणी बीठल आहे। हिन वक़्त ताईं ॿार बच्चा बीमार थी पिया आहिनि। रोड रस्तो बि कोन्हे। 100% जेको आहे त असांजा जेको आहे त ॻऊं हुयूं 3-4 कन उहे बि मरी विया। असां खीर खाइण जे लाइ बि सफ़ा 100% कोन्हे। हिते को राशन पाणी न हिन महिल कोई कोन आयो आहे असां वटि। न राशन पाणी आयो आहे, न को टेंट मिलिया आहिनि, न 2 कमरा हुया असांजा। हिकु मुंहिंजो ॿियो बि भाउ आहे, उहो उन जो बि किरी पियो आहे, मुंहिंजो बि कमिरो किरी पियो आहे। असां खुलियल आसमान ते वेठा आहियूं। हिन वक़्त ते कोई कोन आयो आहे। महिरबानी करे असांजी सार लही वञे, जेको आहे महिरबानी करे DC जेकोबाद ऐं मुराद अली शाह खे महिरबानी करे। असांजो ॿियो केरु आहे ग़रीबनि जो? असांजे इहे आहिनि न ॾींदी असांजी गवर्नमेंट ॾींदी, असांखे काई पघार त कोन्हे। असां उन्हनि वटि जेको असां पंहिंजो गुज़र सफ़र कंदासीं। जेको हिन वक़्त ताईं असांजो जेको सारालो फसल उहो बि बिल्कुलु तबाह थी वियो आहे। हिन वक़्त ताईं कोई कोन आयो आहे। रोड रस्ता बि कोन्हनि ऐं मोटरसाइकिल रस्तो बि कोन्हे त असां
कंहिं वञूं कंहिं शहर वञूं। मुतासिरीन ज़िले इंतज़ामिया खां अपील कई आहे त बरसाती पाणी घरनि खां निकाल करे ॾिनो वञे। हिन वधीक चयो त मुतासिर माण्हुनि जी हिन वक़्त ताईं का बि वारह न कई वई, जंहिं सबबु इंसानी ज़िंदगी जो जियापो इंतहाई मुश्किल बणिजी वियो आहे। मुतासिरीन तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं DC चिकमाबाद मुख़्तियार गॾीकर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां ऐं ॿियनि वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। कैमरा टीम सां गॾु बख्शल मुंदराणी, जेकब न्यूज़, दोदापुर।